एक ॿी अहम ख़बर बि अव्हां खे ॾींदा हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PS7 ते पीपी उम्मीदवार अब्दुल बारी पिताफी बाबति महर ॿाहिरनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ घोटकी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची अली गोहर महर सां नवे किलाई में मुलाक़ात कई आहे। अली गोहर महर जो चवणु आहे त अब्दुल बारी पिताफी खे टिकट ॾियण वक़्तु खेसि इतमाद में न वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अली गोहर महर के चयो आहे त बारी पिताफी जी हिमायत करियो, सदन समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा पिया हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PS7 ते पीपी उम्मीदवार अब्दुल बारी पिताफी बाबति महर ॿाहिरनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ हिन वक़्तु घोटकी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची अली गोहर महर सां नवे किलाई में भी मुलाक़ात कई आहे। अली गोहर महर जो चवणु आहे त अब्दुल बारी पिताफी खे टिकट ॾियण वक़्तु खेसि इतमाद में ई न वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अली गोहर महर के चयो आहे त बारी पिताफी जी हिमायत कयो, सदन समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। इंतहाई अहम ख़बर जे हवाले सां अव्हां खे आगाही ॾींदा पिया हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PS7 ते पीपी उम्मीदवार अब्दुल बारी पिताफी बाबति महर ॿाहिरनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ घोटकी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची अली गोहर महर सां नवे किलाई में मुलाक़ात कई आहे। अली गोहर महर जो चवणु हुयो त अब्दुल बारी पिताफी खे टिकट ॾियण वक़्तु खेसि इतमाद में ई न वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अली गोहर महर खे चयो आहे त बारी पिताफीअ जी हिमायत कयो, सदन समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। इंतहाई अहम ख़बर जे हवाले सां अव्हां खे आगाही ॾींदा पिया हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PS7 ते पीपी उम्मीदवार अब्दुल बारी पिताफी बाबति महर ॿाहिरनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ पाण घोटकी पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची अली गोहर महर सां नवे किलाई में मुलाक़ात भी कई आहे। अली गोहर महर जो चवणु आहे त अब्दुल बारी पिताफी खे टिकट ॾियण वक़्तु खेसि इतमाद में न वरितो वियो हुयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अली गोहर महर के चयो आहे त बारी पिताफी जी हिमायत करियो, सदन समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। अहम ख़बर अव्हां खे ॾींदा पिया हलूं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PS7 ते पीपी उम्मीदवार अब्दुल बारी पिताफी बाबति महर ॿाहिरनि जा ख़दशा ख़त्म करण लाइ घोटकी पहुची वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे घोटकीअ में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर न्याज़ चने सां। जी न्याज़, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह घोटकी पहुतो आहे ऐं अहम मुलाक़ातूं बि उते कयूं आहिनि। इन हवाले सां कया तफ़सील ॾेई रहिया आहियो? PMNA सरदार अली गोहर खान महर जी शिकारगाह आहे सरदारगढ़ वारे इलाइक़े में तार जे नाले सां उते पहुतो आहे। इतलात वारो वज़ीर नासिर शाह वॾे वज़ीर सां गॾु आहे ऐं हुन पहुचण शर्त सरदार अली गोहर महर सां मुलाक़ात कई आहे, जंहिं दौरान नासिर शाह बि मौजूदु हो। इन मुलाक़ात बाबति मुख़्तलिफ़ ज़रियनि वटां जेका ख़बर पई आहे हुन में इहो ॿुधायो आहे त अली गोहर खान महर PP क़यादत खां मुसलसल इन करे नाराज़ हो छाकाणि त बारी पिताफी खे जेका टिकट ॾिनी वई PS7 जी उन में बि खेसि इतमाद में न वरितो वियो। इन खां सवाइ ख़ालिद लुंड, सरदार फयाज़ लुंड, बाबर लुंड ऐं ॿियनि माण्हुनि जेका PP में शमूलियत कई त उन ते बि हुन चयो त मां तक जो MNA आहियां पर मूंखे कंहिं बि मामले में इतमाद में न आहे वरितो। इहा बि ॻाल्हि कई वई त जेका ॻाल्हियूं ॿुधूं पिया त NA-200 जी जेका ईंदड़ इलेक्शन में टिकट आहे उहा बि मुंहिंजे बदिरां ख़ालिद लुंड खे ॾिनी पई वञे। त इहे समूरा ख़दशा अली गोहर खान महर वॾे वज़ीर जे अॻियां रखिया ऐं नतीजे में वज़ीर आला हुनखे ख़ातिरी कराई त समूरा ख़दशा बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जे अॻियां रखिया वेंदा। पर तव्हां हिन मौक़े ते PP जे उम्मीदवार बारी पिताफी जी हिमायत कयो त इहे मामला अञा ताईं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। सरदारगढ़ जे तार वारे बंगले में अञा ताईं को फाइनल नतीजो न आहे निकिरी सघियो। बाक़ी इहो कंफर्म ॿुधायो आहे त वज़ीर आला मुराद अली शाह राति बि इन तार वारे बंगले ते तरसंदो, हुतां सुबुह सखर रवानो थी वेंदो जिते बिलावल भुट्टो ज़रदारी बि अचे पियो ऐं उन खां पोइ इहे जेके मामला हूंदा उहा मुकमल तौर फाइनलाइज़ थी करे असांजे साम्हूं ईंदा। पर हिन वक़्तु सैयद मुराद अली शाह सरदार अली गोहर महर जे बंगले शिकारगाह जेका आहे तार वारी उन्हनि ते मौजूदु आहे। जी ठीकु आहे न्याज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।